बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इश्क जे अमीक में पाती डुबी जिन जिन जिन, लही लहरन मंझ लदियूं लालूं तिन तिन तिन, फुकराई अन गिन गिन माया तनी मेड़ी। साजन सां मुंहिंजो कीअं राब्तो थियो, हिते कीअं असां वटि आयो, असां कीअं आयासीं, इन सॼे प्रोग्राम जी जड़ शेरल हो। शेरल फ़क़ीर असांजे पासे लॾे आयो, उते अची वेठो, पाण ॻाईंदो। कंहिं महफ़िल में असां हुआसीं, शेरल फ़क़ीर बि अची वियो। बसि पोइ उहा राति असांखे ॿुधाई ऐं पोइ वरी अॼु जी राति असांजो तालिब थी वियो। उनखां पोइ अहिड़ो को टाइम थियो त वरी शेरल जेल बि हलियो वियो। शेरल जी मुलाक़ात लाइ असां जॾहिं जेल आयासीं त पोइ अदे जान मोहम्मद ऐं अदे ख़ान मोहम्मद सां मुलाक़ात थी। वरी उन्हनि सां मुलाक़ात जॾहिं छुटी आहे, वरी असांजी दावत कयूं, वरी हिते आयासीं, चाचे जमाल वटि आयासीं। साईं ख़ान मोहम्मद असांखे पहिरियों हिते घुरायो, घर में असां आयासीं। उनखां पोइ वरी हिकिड़ी वरसी थी, वरी चाचे जमाल ऐं ख़ान मोहम्मद जान मोहम्मद वारनि सां गॾु साजन आयो। साजन उते अची नात पढ़ी, ईअं शेरल पढ़ी, तमामु सुहिणे अंदाज़ में, वॾे आवाज़ सां, ॾाढे प्यारे आवाज़ सां पढ़ी। त वरी मूं वटि आयो, मूं हुनखे पुठी टोपी, मुंहिंजी ॾाढी सुठो तव्हां नात पढ़ो पिया, ॾाढो तव्हांजो आवाज़ु आहे, अलाह साईं तव्हांखे ॾिनो आहे, तव्हां भले नात पढ़ो, असां झलूं कोन था, पर तव्हांजे आवाज़ खे ॾिसी असां इहा ॻाल्हि था करियूं त तव्हां जेको आहे हिन संगीत ऐं मूसीक़ी जी तरफ़ थोरो अची वञो त ॿई तव्हांखे 4 चंड लॻी वेंदा। पोइ असांजी ॻाल्हि मञियो, पाण जेको आहे सो नात सां गॾु वरी हीउ जेको आहे सूफ़ी राग में रंग में अची वियो। पोइ इन इहो ई महसूसु कयो त हाणे ऐं हीउ राग वेराग किथे सिखां, इहो ऐं फुकराई वटि वञी सघां। हिकिड़े ॾींहुं मूं वटि आयो फुकराई, ऐं तव्हां वटि सिखणु आयो आहियां। हक़ीक़त में चाहे त आउं पाण सिखंदड़ आहियां, ऐं एॾो वॾो उस्ताद बि न आहियां, पर तूं मुंहिंजो एॾो पंधु करे आहीं, पोइ हाणे जहिड़ो हाल आहे असांजो, असां तव्हांखे ॾींदासीं। पोइ चइना उस्ताद मूंखे दुआ करे, मूंखे सेखार जेको तो वटि आहे, पर बहरहाल आउं दुनिया छॾे इलाही का ॿिया छॾे तो वटि आयो आहियां, तुंहिंजो बचो आहियां, पर असांजो जहिड़ो हाल हो असां हिनखे सेखारणु शुरू कईसीं, दुआ कईसीं। ॾिसंदे ॾिसंदे साजन तमामु बुलंदी ते हलियो वियो, केस्टूं कई। इहे उस्ताद जेको हूंदो आहे न, पोइ त वरी असांखे हिते घुराए हिकिड़ी वॾी सुठी रंग प्रोग्राम कई, हुन में गाना ॿधायाईं, ॿिया टिया हुन ॾाढी काफ़ी असांजी इज़त कई। उस्ताद अलफ़म बेबला पढ़ाए थो, उहो उस्ताद ई रहंदो आहे, पर हुनजो जेको शागिर्द ACDC वेंदे मिनिस्टर ताईं थी वञे, मुल्क जो वाली थी वञे, पर उस्ताद जहिड़ो उस्ताद हूंदो आहे। असांजे पासे उस्ताद हूंदो उस्ताद ग़ुलाम मोहम्मद, उहो जाम सादिकली तव्हां सुञाणो, जाम सादिकली जो उस्ताद रहियो, उते जामन जे ॻोठ में हुनखे पढ़ाए। पोइ वरी कुदरत सां जॾहिं उहो वञी मिनिस्टर थियो, वज़ीर आला थियो, त सभिनी खे नौकरियूं वोकरियूं बि ॾिए पियो। उस्ताद बि चयो आउं बि वञी वंड वठां। उस्ताद ग़ुलाम मोहम्मद वियो, लिखी ॾिनई त बाबा उस्ताद ग़ुलाम मोहम्मद जाफ़र ख़ान लिखारी। उहा चिठी जी अंदरि वई न त जाम साहब पाण ॿाहिरि हलियो वियो। जाम साहब अची गेट ते हुनखे चयो चल चल चल। जॾहिं जाम साहब ॿाहिरि आयो थियो त मिनिस्टर बि उथी पिया, DC ॿिया टिया सभु उथी बीह रहिया। वेले कहिड़ी मुसीबत अची आहे, केरु अची वञे, जाम साहब भई तव्हां उथी हो त बाक़ी कंहिं जेल जाम। पोइ वठी भरिसां विहारे DC साहब खे चयईं त हीअ जेके मुंहिंजे मथे ते वार ॾिसो पिया, हिन उस्ताद मूंखे एतिरियूं लठूं आहियूं, अॼु बि मूंखे यादि आहे। अरे हिन ऐं कुर्सी ते वेठो आहियां, अॼु वज़ीर आला आहियां, इहो हिन उस्ताद जी महिनत सां। जेकॾहिं मूंखे उस्ताद न मारिया, न पढ़ाया, एतिरो न सेखारिया त आउं हिते कोन अचां। हाणे DC साहब खे चयईं त जेॾी महिल बि हीअ अची वञे आधी राति जो, त तव्हां ईअं सम्झिजो त जाम सादिकली तव्हां वटि अची वञे। पोइ जेको हुनजो कमु आहे उहे बि कई। चवण जो मतिलबु इहो हो त जिन उस्तादनि जी इज़त कई, उन्हनि कमायो, उन्हनि पिरायो। असांजे साजन साईं खे दुआ आहे, हीअ त हाणे माशाअल्लाह हिकिड़ो सुठो फ़नकार रेडियो TV स्टेज थो थियो आहे, पर इंशाअल्लाह ताला ॿाहिरि मुल्कनि ताईं बि वेंदो, ॿाहिरि मुल्कनि ताईं बि प्रोग्राम कंदो।
असांजो दुआऊं आहिनि। अॼु हिन असांखे घुराए हिते इज़त बख़्शी आहे। असां मूंखे चवंदो हुओ दादा तूं बि दुआ कजांइ उस्ताद वॾा साईं गुलाम क़ादिर बि करे जीजा खे बि चइजांइ दुआउनि जो तलबगार मुंहिंजो सभई तोखे दुआऊं कंदा आला कंदो तूं मथे थी वेंदे। तो अॼु ॾिसूं पिया साजन साईं एतिरो कमु करे पियो। हीअ सूफ़ियज़म जान आहे, हीअ प्यार मोहबत ऐं सच हक़ जो हीअ पैगाम आहे। ओलियान वलियन इहे ई पैगाम ॾिना आहिनि। हीअ बि हिकिड़ो पैगाम आहे, हीअ बि हिकु प्रोग्राम आहे। एतिरा अची गॾु थिया आहियूं, न त भाउ वटि कोन थो वञे, पीउ वटि कोन थो वञे, पीउ पुट वटि कोन थो वञे। इहो ई सबबु आहे एतिरा पाण अची गॾु थिया आहियूं। साजन साईं जस लाणे असांजूं दुआऊं आहिनि ऐं सभिनी दुआऊं गॾु आहिनि। साजन साईं सां अलाह साईं कंदो तरक़ी माणींदो वञे। महिरबानी।